अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल मोहब्बत माग जे ईंदड़ नई एपिसोड में ऐं उनजी जेका रिकॉर्डिंग वाक़ियो छो बंदि आहे इन सभु तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द ॿाहिरनि ताईं असीं पहुचाए सघूं। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा रिकॉर्डिंग ख़तमु थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो जेको आहे सो सुभाणे सूमर वारे ॾींहुं न हलंदो, छो जो हिन जो एपिसोड जेका आहे सा रिकॉर्डिंग ख़तमु थी चुकी आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग वरी स्टार्ट अञा ताईं न कई वई आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुमकिन ऐं जेको आहे सो चांसिस इहे ई आहिनि, हालतुनि जी तक़ादा खे ॾिसी करे ॻाल्हि कई वञे त जेको आहे सो थी सघे थो त हिन ड्रामे खे ॿीहर नशर न कयो वञे। बहरहाल मुमकिनात इहे बि आहिनि त अञा जेको आहे सो हिन ड्रामे खे जेको आहे सो टीवी ते नशर करण में थी सघे थो त अञा 20 खां 25 ॾींहं लॻी वञनि। बहरहाल पॉसिबिलिटी इहा आहे त थी सघे थो त हिन ड्रामे खे मथां बंदि बि कयो वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सिंध टीवी ते तकरार ड्रामो ईंदड़ सूमर ते यानी सुभाणे अॼु सूमर वारे ॾींहुं हलंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु सूमर आहे, राति ड्रामो तकरार ड्रामो सिंध टीवी ते बाक़ाइदगी सां हलंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोहब्बत जे माग जे बारे में जेका अपडेट हुई उहा मां तव्हां ॿाहिरनि सां शेयर त कई आहे त हीउ जेको सो तकरार ड्रामो फ़िलहालु बंदि कयो वियो आहे ऐं हिन जे पोयां जेको आहे हिन जे बदिरां पाछनि जे पोयां ड्रामो जेको आहे सो उहो हले पियो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 8:15 बजे पाछनि पोयां जेको आहे सो ड्रामो हिन जे बदिरां हलंदो ऐं हिन ड्रामे खे अञा रिकॉर्डिंग थियण लाइ हिन में पूरो टाइम लॻंदो, तक़रीबन महीनो 25 ॾींहं लॻी सघनि था ऐं उन खां पोइ हिन ड्रामे खे नशर कयो वेंदो ऐं सिंध टीवी ते अॼु राति जेको आहे तकरार ड्रामो बाक़ाइदगी सां नशर कयो वेंदो। अव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदा त इजाज़त मिलंदासीं, नए वीडियो में रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।